लिसानुल मीज़ान में रिवायत चेती हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु तो रिवायत करे हिकड़े ॾींहुं मुझा सोना हबीब मदीने वारा साईं सजदन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खम्स सजदातिन लैस फीहिन रुकू। सुभान अल्लाह। हिकड़े ॾींहुं मदीने वारे साईं 5 सजदा कया पर उन्हनि में रुकू न हुयो, रुगे सजदा कंदा विया, सजदा कंदा विया, सजदा कंदा विया। सुभान अल्लाह। पुट नमाज पढ़दी आ तो तव्हांखे ख़बर आ त हर रकात में रुकू थींदो आ, पोइ उन खां बाद में 2 सजदा थींदा आहिनि, पर हीअ त अजीब नमाज हुई, रुकू हुयो ई कोन, 5 सजदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पोयां बि ॻाल्हायो, इहे जे बीठल वेही वञो त ॾाढो मज़ो ईंदो। हल भरू हवा न रोकियो वेठलनि जी। मुझे सोने हबीब नमाज पे पढ़ी त हिकड़ो सजदो कयूं, वरी ॿियो सजदो कयूं, वरी टियों सजदो कयूं, वरी चौथों सजदो कयूं, वरी 5 सजदो कयूं। सुभान अल्लाह। 5 चओ न गंज सजदा। मुझे सोने हबीब 5 सजदा कया। हजरत अबू हुरैरा तो चवे कुल्त या रसूल अल्लाह सजद खम्स सजदातिन लैस फीहिन रुकू। मुझो अबू अमड़ तवां ता कुर्बान या रसूल अल्लाह, अज तवां जी अजीब नमाज ॾिठी तम, 5 भेरा सजदो कयो, रुकू न कयो। सबब छाए हीअ नमाज कहिड़ी आ? ही अल्लाह जे हुजूर में सजदन करण जो सबब कहिड़ो आ? मुझे आका फरमायो अतानी जिब्रील फकाल या रसूल अल्लाह। साईं फरमाइन था ओ पुछण वारा ओ अबू हुरैरा, हींअर आसमानी मलाइकन जो सरदार जिब्रील अमीन मुझी खिदमत में हाजिर थियो ऐं अर्ज कई त या रसूल अल्लाह इन्नल्लाह युहिब्बु फातिमत, बेशक अल्लाह रब्बुल आलमीन तुझी न्याणी फातिमत ज़हरा सां अल्लाह पाण मोहब्बत रखे तो। या खुशखबरी जिब्रील खणी आयो। दुनिया तो सजी अल्लाह सां मोहब्बत रखे, पर भाग उन जो जैसा अल्लाह पाण मोहब्बत रखे, जैसा रब मोहब्बत रखे। इहो अल्लाह जो महबूब, इहो अल्लाह जो महबूब, जेको अल्लाह जो महबूब हुजे न उन के दुनिया में गणती न आखिरत जो फिक्र हूंदो आ। साईं फरमाइन था त जिब्रील मूंखे खुशखबरी ॾिनी त इन्नल्लाह युहिब्बु फातिमत फसजदतु। पोइ जेॾी महिल इहा खुशखबरी मूं ॿुधी त मां अल्लाह जे हुज़ूर में सिर सजदे में रखियो। सुम रफ़अतु रअसी, साईं फरमाइन था मूं पंहिंजो सिर सजदे मां मथे खयो। सुम अतानी फकाल इन्नल्लाह युहिब्बु फातिमत सलासन। वरी जिब्रील मोटी आयो, वरी अचे खुशखबरी ॾिनई त या रसूल अल्लाह मूंखे अल्लाह वरी मोकिलियो आ त मुंहिंजे महबूब खे ख़बर ॿुधाए त या रसूल अल्लाह तुंहिंजी न्याणी फातिमत ज़हरा सां मां अल्लाह मोहब्बत रखंदो आहियां। जिब्रील पैगाम खणंदो आयो, मां मोहम्मद सजदो कंदो रहियुसि। हर फेरे शुक्राने में खुशीअ में मूं अल्लाह जे हुजूर में सजदो अदा कयो।
फसजदतु सुम्मा रफ़अतु रसी पुमू टे भेरा इन खुशी में सजदो करे जेरी मन सिर सजदे में मथे कयो सुम्मा अतानी फकाल इन्नल्लाह युहिब्बुल हसन वल हुसैन। वरी जिब्रील मोटी आयो। जिब्रील जी ड्यूटी इहा हुई महबूब ते अल्लाह जा पैगाम पहुंचाइण। भाग त जिब्रील जो ईंदे वींदे घड़ी घड़ी मुस्तफा जा दीदार पियो करे। मलाइका पिया पुछन से त जिब्रील जन्नत मथे आसमानन ते अल्लाह जो नेमतूं अनवार ऐं तजल्लियात आसमानन ते तू छाजे ला तो मदीने दे घड़ी घड़ी वनी। त जिब्रील पियो चे मलाइको तव्हां मदीनो न ॾिठो आ, मदीने वारो न ॾिठो आ। न जन्नत की कलियों में देखा मजा जो मोहम्मद की गलियों में देखा। सुभान अल्लाह। पो जिब्रील वरी मोटी आयो अर्ज कई या रसूल अल्लाह अल्लाह तो फरमाए त मां तुझे पुटड़न हसन ऐं हुसैन सां भी मोहब्बत रखां तो। जेरी मल इहा खुशखबरी मिली फसजदतु वरी बि मां अल्लाह जे हुजूर में सजदो शुक्र जो बजा आंदो। सुम्मा रफ़अतु रसी वरी मूं सिर सजदे मां मथे खयो सुम्मा अतानी जिब्रील। सुभान अल्लाह। जिब्रील आसमान ते वियो वरी मोटी आयो। हाणे जेका खुशखबरी आंदी सही दादू वारा ॿुधंदे त तुंहिंजो बि हियां ठरी पवंदो। सुम्मा अतानी जिब्रील फकाल इन्नल्लाह युहिब्बु मन अहब्बहुमा। जिब्रील वरी मोटी आयो आ अर्ज कई या रसूल अल्लाह रब तो फरमाए त मां उन्हनि माण्हुनि सां बि मोहब्बत थो रखां जेके हसन ऐं हुसैन सां मोहब्बत रखंदा आहिनि। फसजदतु पो मूं शुक्राने जो सजदो बजांदो त अल्लाह मुंहिंजी न्याणी सां त मोहब्बत रखे थो, मुंहिंजे बच्चन सां त मोहब्बत रखे थो, पर इन्हनि जे हुबदारनि सां हिन दादू वारनि आशिकनि सां बि अल्लाह मोहब्बत रखे थो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेरी महिल इहा खुशखबरी मिली फसजदतु मां अल्लाह जे हुजूर में सिर सजदे में रखे शुक्र बजांदो। सुम्मा रफ़अतु रसी सुम्मा अतानी फकाल इन्नल्लाह युहिब्बु मन अहब्बहुमा। फसजदतु वरी जिब्रील आसमानन ते वियो वरी मोटी आयो वरी अचे अर्ज़ कई या रसूल अल्लाह रब मूंखे वराए मोटायो आ त ओ जिब्रील वञ मुंहिंजे महबूब खे चओ त मां अल्लाह उन्हनि माण्हुनि सां वरी बि मोहब्बत थो रखां जेके हसन ऐं हुसैन सां मोहब्बत रखंदा आहिनि। वरी ॿियो भेरो सिर सजदे में रखे ॿियो शुक्रानो बि इन्हे जे लाइ वरी अदा कयो में त मुंहिंजे बचड़नि जे हुबदारनि सां अल्लाह ॾिठी मोहब्बत थो रखे मूं बि ॿिटा शुक्राना अदा कया। वो दादू वारो ए गुल मोहम्मद दाहिरी वारो तव्हांखे मुबारक आ जेके महबूब जे बचड़नि जे हिन महफ़िल खे मल्हाइण वारो महफ़िल में हाज़िर थियण वारो तव्हांजी इहा मोहब्बत तव्हांखे अल्लाह वटि महबूब बणाए छॾी।